एक सिंध जवा एक सकाफत जवा नारो सदा जिए सिंध जवा जिए सिंध जवा। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त टांडो जान मोहम्मद मां खबर ॾींदा सॼी सिंध जियां टांडो जान मोहम्मद में बजरग टोपी क़ौमी ॾियारो मल्हायो वियो। बिलाल पंप खां ऐवान सहाफ़त ऐं ऐवान सहाफ़त खां जुड़ो बाईपास ताईं कार रैली कढी वई, जंहिंमें सिंधी गीतनि ते नौजवाननि जे झूमरनि सां टांडो जान मोहम्मद शहर झूमी उथियो। रैली में यूताफ टांडो जान मोहम्मद, जंहिंमें जरवार बिरादरी, काइमखानी बिरादरी, मस्तोई बिरादरी, ख़ासकेली बिरादरी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि हिसो वरितो। अॻवाननि असलम जरवार, शाहब मस्तोई, हुमायूं आराई, हैदर काइमखानी पिण तकरीरूं कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।